समूरी सिंध में बरसातन तबाही मचाए छड़ी है। बरसातन सबब रोडन रस्तन ते पानी बीठल है। इंतजामिया खामोश है। जडे ते रोडन ते पानी बीहण सबब माण्हुनि जे घरन में पानी दाख़िल थियण सबब कच्चा घर डही पट पइजी विया आहिनि। बोड वारी सूरत-ए-हाल सिमनाला नारा केनाल ओवरटॉप वहण सबब घारा पइजी विया आहिनि। ज़मीनी रस्ता कटजी विया आहिनि। माण्हू घरन ताईं महदूद थी विया आहिनि त किन जा कच्चा घर डही पट पइजी विया आहिनि। जिथे बोड वारी सूरत-ए-हाल पैदा थी वई, बोड मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल कंहिं मसीहा जे इंतजार में। जॾहिं त इन बोड मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी है। बोड मुतासिर वसवारनि खां मदद जी अपील कई है ऐं चयो है त हंगामी बुनियादनि ते पाणी खे निकाल ॾिनो वञे। असांजे घरनि मां पाणी कढियो वञे जीअं असीं पंहिंजा बचा वठी पंहिंजे घरनि में वेही सघूं। सिंध मतलब बुॾे थी असांजा माण्हू सिंधी मरनि था पिया, लुड़नि था पिया, का सार न आहे, का संभार न आहे। छो असांजी सिंध न दिड़की कई अथनि। को आहे मुल्क में कानून वारो जेको असांजी सिंध जी सार लाइ संभार लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।